असां पंहिंजी पोईं वीडियो अंदर कलान कोट जी मुख़्तसर तारीख़ सां गॾोगॾु हिते मौजूद क़दीम मस्जिद जो तफ़सीली अहवाल पेश कयो। हिन हिस्से ॿिए में कलान कोट ते मौजूद बक़ाया तारीख़ी बाक़ियात जो अहवाल पेश करे रहिया आहियूं। हिन ज़मीन जी शादाबी लाइ जॾहिं सुखुन या आवाज़ कढिजे थो त ॼण हू आब हयात मां गुस्ल करे निकिरे थो। जॾहिं हिन जी हवा चपन वटां गुज़रे थी त ॼण ख़िज़र जो आब हयात गले तां हेठि लहे थो। जॾहिं हिन जी तारीफ़ में कलम खणिजे त कलम पंहिंजी ख़ुशी मां रवां थी वञे। जेकॾहिं हिन जी तारीफ़ में कुझु लिखिजे त हरण जी अख मां उन जे लाइ मस वठणी पए थी। मीर अली शेर काने जूं ही सिटूं कलान कोट जी तारीफ़ में चयल आहिनि, पर मौजूदा वक़्त में क़दीम इमारतनि ऐं ॿाहिरीं किले जा आसार सिर्फ़ सिरनि जे ढेर जी सूरत में मिलनि था। हिते न त उहो सब्ज़ो आहे ऐं न वरी उहा रौनक बाक़ी बची आहे। हिते चारई पासे नज़र दौड़ाइण सां हर तरफ़ रुगो वीरानी ई वीरानी नज़र अचे थी। बहरहाल जॾहिं हिते जे ॿाहिरें कोट जो तफ़सीली जाइज़ो वठिजे थो त हिते जो ॿाहिरियों कोट टकिरिन जे हिसाब सां बेतरतीब नमूने जो ठहियल हो, जेको मथां खां ॾिसण सां पिस्तौल जो ॾेख ॾिए थो। माहिरीन लिखनि था त क़दीम ज़माने में हिते जो इर्द गिर्द जो इलाइक़ो पाणी हेठि हो। हिन कोट जो मथीं टकिरी ते हुजण करे हिन ते ओचितो हमिलो करणु घणो मुश्किल हो। हिते ॿाहिरें कोट जे चइनी पासनि खां कुदरती ऐं हथरादू खायूं हुयूं, जेकी हिन कोट खे दिफ़ाई लिहाज़ खां वधीक मज़बूत बणाईंदियूं हुयूं। हिन कोट जी ॿाहिरीं दीवार जी कुल ढेघ लॻभॻ 3 मेल बणिजे थी। जनाब इश्तियाक अंसारी साहिब लिखनि था त हिन कोट खे 57 बुर्ज हुआ, जेकी तीर हणण जे फ़ासिले ते ठहियल हुआ। चवनि था त कलान कोट जी तामीर शायदि उन दौर में कई वई हुई जॾहिं अञा बारूद जो इस्तेमाल न हो। मीर अली शेर काने हिन कोट जे बुर्जनि जी बुलंदी जो ज़िक्र कंदे लिखे थो त कोई जॾहिं हिन कोट जे बुर्जनि ते चढ़े थो त गोया नीरे आसमान खे पंहिंजी ॾाकण बणाए थो। किले जे भितियुनि जो पासो वठी जॾहिं अॻिते वधिजे थो त हिते मौजूद कुदरती खायूं नज़र अचनि थियूं। ही खायूं सदियुनि खां हितां गुज़रंदड़ पाणी जे वहिकरे सबबि ठहियल मालूम थियनि थियूं। हिननि खाईनि विचां हिकु सोड़ो ऐं मुश्किल गुज़ार रस्तो वठी अॻिते वधिजे थो त हिकु क़दीम मंदर जा आसार मिलनि था। हिन मंदिर खे कालका देवी जो मंदिर या कलान देवी जो मंदिर सॾियो वञे थो। ही मंदिर कोट जे बिल्कुल पासन खां कलान ढंढ जे किनारे सां हो। मौजूदा वक़्त में हिन जा सिर्फ़ निशान मौजूद आहिनि। हिंदू धर्म वारा अॼु बि हिते अचनि था।
ऐं मज़हबी रस्मनि जी अदायगी तौरु क़ुर्बानी बि कनि था। क़दीम ज़माने खां हिते मौजूदु खाहिनि जे हवाले सां केतिराई किस्सा, रिवायतूं ऐं ॾंद कथाऊं मशहूरु रहियूं आहिनि। साॻिए कुदरती वहिकरे सां बणियल खाहिनि जो सोड़ो रस्तो वठी अॻिते वधण सां हिकु चश्मे ऐं तहखाने जा निशान बि मिलनि था, पर उन ताईं पहुचणु घणो मुश्किल आहे। हिते मौजूदु तहखाने ऐं चश्मे जे हवाले सां बि केतिराई किस्सा ऐं कहाणियूं मशहूरु आहिनि। ही किलो कलान कोट अदावत जे लिहाज़ खां या तारीख़ी लिहाज़ खां वॾी अहमियत वारो रहियो आहे। हिते केतिराई राज़ दफ़न आहिनि जिन जी खोजना करे दुनिया अॻियां निर्वार करण जी घणी ज़रूरत आहे, जंहिं लाइ तारीख़ जे आलिमनि तोड़े आला अमलदारनि खे हिकु मुअद्दिबाना गुज़ारिश अर्ज़ रखिजे थी।